अलाज खान जेकॾहिं पघड़ बणिजी जी इज़त जो लीणो कंदो न। अस्सलामुअलैकुम नादरीन, सॉप सीरियल पापनगर जी नई ईंदड़ किस्त में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे रावल बालाज खान जे मथां हमलो कंदो, पर बालाज खान बची वेंदो रावल जे हथां। मतिलबु त रावल हाणे हद खां वधीक मतिलबु त उनजे मथां हमला कंदो, पर बालाज खान जा भाग भला हूंदा आहिनि जो हर वक़्तु हू मतिलबु त रावल जे हथां बची वेंदो आहे। ऐं होॾां वरी कमीणो बालाज खान मतिलबु त पंहिंजे ख़ासि मतिलबु त मंठार खे मतिलबु त ख़ासि करे मतिलबु त जेल मां आज़ादु कराईंदो ऐं पाण सां गॾु रखंदो, छो जो हाणे हद खां वधीक बालाज खान डुजे थो रावल जे हथां। मतिलबु त मतां किथे रावल मूंखे मारे न छॾे। ऐं अॻिते हली अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त अलवारायो हद खां वधीक मतिलबु त छूट ॾेई छॾींदो रावल खे, जीअं मतिलबु त रावल मंठार ऐं बालाज खान खे मारे। ऐं अलवारायो अॻिते हली मतिलबु त मल्हार खे बि जेल मां आज़ादु कराईंदो ऐं उनखे मतिलबु त रावल सां गॾु रखंदो। रावल ऐं ॿई मतिलबु त पाण में मिली करे मल्हार मतिलबु त हद खां वधीक मतिलबु त बदमाशियूं कंदा ऐं हद खां वधीक मतिलबु त बालाज खान जे मथां हमला बि कंदा, पर बालाज खान जा मतिलबु त उहे बची वेंदा। ऐं अॻिते हली मतिलबु त अव्हां ॾिसंदो त बालाज खान मतिलबु त मल्हार जो कमु तमामु कंदो। मतिलबु त अॻिते हली मल्हार मतिलबु त ड्रामे मां ख़तमु थी वेंदो, छो जो उनखे बालाज खान मारींदो। ऐं पोइ मतिलबु त मल्हार खां मतिलबु जेको मल्हार राबेल सां मुहबत कंदो हो ऐं उन सां मतिलबु त राबेल सां मतिलबु त बालाज खान अॻिते हली शादी कंदो। ऐं अॻिते हली ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं अॻिते हली ड्रामे में छेड़ो हद खां वधीक हूंदो।